जखमाबाद रिपोर्ट अब्दुल्ला बुर्डो ठुले जे गवर्नमेंट डिग्री कॉलेज जे प्रिंसिपल मंजूर अहमद सरकी सहाफ़िन सां ॻाल्हाईंदे चयो आहे त मूंखे ज्वाइन कंदे 1 साल खां बि घटि अरसो थियो आहे। मां पंहिंजे इन थोरे वक़्त में कॉलेज जे पुराणी बिल्डिंग ऐं शागिर्दनि जे क्लासरूम खे पंहिंजे मदद पाण कुझु हिस्से खे मरम्मत कराए ऐं उन्हनि में सोलर जो सिस्टम लॻायो आहे। उन वधीक चयो आहे त मां पंहिंजी मदद पाण उस्तादनि जी मीटिंग हॉल जो बाथरूम जो कमु करायो ऐं उन खां अलावा 200 खां 250 वण ऐं पार्क में पौधा लॻाया। अगलनि प्रिंसिपलनि बजट किथे ख़र्च कयो उन्हनि खे ख़बर। हिकु सवाल जे जवाब में उन चयो त मूंखे तबाह थियल कॉलेज मिलियो जेके मुकमल डैमेज हुई ऐं हाणे बि कॉलेज खे केतिरनि शयुनि जी तमामु घणी ज़रूरत आहे जंहिं में केतिरा ई क्लासरूम तबाह ऐं डैमेज थियल आहिनि। बाथरूम बि कोन आहिनि। शागिर्दनि खे हुन 50 सेंटीग्रेड गर्मी में बिजली जी ज़रूरत आहे पर हिते बिजली तमामु घटि हले पई जंहिं करे शागिर्दनि खे सोलर जो मुकमल निज़ाम लॻाए ॾिनो वञे ऐं पुराणी कॉलेज जी बिल्डिंग खे तामीर कराए ठुल जे शागिर्दनि खे सहूलियत फ़राहम कई वञे। हुन वधीक चयो त मूं केतिरा ई लेटर मोकिलिया पर को बि खड़तियल कोन निकितो।